सिंध जे वेदांती शाइरनि में शिकारपुर जे मर्दम खेज़ ख़िते जो मशहूर बुलंद पाया शाइर भाई चैन राय उर्फ़ सामी साहब पुट बचूमल लुंड जो नालो वरितो वञे थो। संदसि जनम 1743 ईस्वीअ धारे शिकारपुर में हाथीदर नज़दीक हिंदुनि जे पाड़े में थियो। संदसि पिता मालदार माण्हू हो, वटसि कंहिं शइ जी बि कमी कान हुई। अहिड़े सुखे ऐं सांझे माहौल सां भाई चैन राय जी दिलि न भरी। पाण ॿालजतीअ खां वठी दुनिया जे कूड़नि सुखनि ऐं खटरागनि खे ॿन विझी साधुनि जी संगत अख़्तियार कयईं। खेसि दुनिया जी लोभ लालच जी का बि वहशियत न हुई, न ई वरी लाॾकू वारे माहौल मां का राहत पे आई, जंहिं करे मन खे ज़माने जी महवियत खां पासीरो रखी ज़रूरी विद्या जे वास वठण लाइ सत्संग में गुज़ारण लॻो। पाण कलोड़नि ऐं मीरनि जूं साहिबियूं पे संभरियो ऐं मलोकी ख़्यालनि जी अवस्था में सब्र सां साह खणण बदिरां रातियां ॾींहां आलमिक तरक़ीअ जो ॻाल्हाऊ रहियो। धणी महिरबान आहे जंहिं खेसि हिकु अहिड़े वेदांती महापुरुष साधु ऐं संजीदा शख़्सियत स्वामी मेघराज सां मिलायो, जेको अॻिते हली संदसि ज़िंदगीअ जो मोल मक़सदु बणिजी वियो। भाई चैन राय स्वामी साहब जे रंग में सत्संग खां चमकी उथियो। संदसि दिलि त अॻु ई दुखायल ऐं अहिड़नि संतनि लाइ सिकायल हुई। वेतर स्वामी जहिड़े विद्वान वारी सोबत सोन ते सुहागे जो कमु कयो। पोइ त चैन राय फ़क़ीराणी गोदड़ी क़बूल कंदे स्वामी साहब जहिड़े संजीदा शख़्सियत जी हरदे में उहा ई जोत जॻायल पसी जंहिंजो अॻु उञायल हो। स्वामी साहब कुझु वक़्तु तरसी बहार जे बादलनि जियां मोहबत जो मींहुं वसाए पंहिंजे माॻ मोटियो। गुरूअ जे वञण बाद चैन राय खे अची वैराग लॻो। होॾां संदसि पिता ख़्यालनि में फेरी आणण लाइ शादी बि करायसि, मगर खेसि कंहिं शइ मां बि मज़ो न आयो। पोइ 12 बचे वञी अमृतसर खां निकितो, जिते गुरु नानक जी सिख्या मां लाभ हासिल करे वापसि वतन वरियो। हींअर संदसि उमिरि 40 वरियनि जे लॻभॻि अची चुकी हुई। खेसि शाही बाज़ार में कपिड़े जो दुकान बि विरसे में मिलियो हो, पर हुन उन ॾांहुं बि तवजा न ॾिनो ऐं रहियल जोत में मोहबत जो ॻाल्हाऊ रहियो। वटसि ज़ात पात जी बैद में धर्म जे बंधणनि जी पाबंदी पसंदि न हुई। पाण कॾहिं मुस्लमान दरवेश जी सोबत में त कॾहिं वरी हिंदू विद्वाननि जी साध संगत में रहियो। भाई चैन राय उन उमिरि में सलूक ठाहिण शुरू कया, जेके संस्कृत ज़बाननि में आहिनि। मथसि स्वामी मेघराज जो एतिरो त असरु हो जो पंहिंजे समूरे सलूकनि में स्वामी साहब जो नालो आंदो अथसि। जीअं त पाण उन्हनि खे कंहिं किताब में लिखंदो न वियो, बल्कि कागज़नि जे टुकड़नि ते लिखंदो भरिसां पियल हिकु मट में विझंदो वियो। संदसि पुट भाई घनश्याम दास उहे समूरा सलूक समूहे गुरमुखी अखरनि में लिखाया, जितां पोइ दीवान राय बहादुर कोड़ेमल चंदनमल लिखियाणी 1783 ईस्वीअ में वरी अरबी सिंधी सूरत ख़ती में कलमबंद कराया। सामी साहब जा सलूक हूअं त तमामु घण चयल आहिनि, जेके दस्तियाब थी सघिया आहिनि। उन्हनि जो ॻाणेटो 2100 चयो वञे थो। समूरा सलूक वेदानियत जे वीचारनि सां वाहिद जी वाखाण में आहिनि। मंझंदि धणी ताला जी वेझड़ाई लाइ उहे समूरा मार्ग वाज़े कयल आहिनि, जिन ते वेदानियत जी अमारत जुड़ियल आहे। अज़ुन सवाइ संदसि सलूकनि में सूफ़िन जियां पाण सुञाणण ते वॾो ज़ोर ॾिनल आहे। एतिरे ताईं जो हर शइ में ईश्वर खे साखी सम्झी थो। हू तालिब खे दुनिया जे बंधाणनि में फासण खां सख़्ती सां निंदे थो। साॻे ई वक़्तु मुस्लमान सूफ़िन जियां हर उन शइ जो क़ाइल आहे त ख़ुदा ताला खे हासिल करण लाइ जुस्तजू ऐं नेक अमल जी ज़्यादा ज़रूरत आहे। संदसि सलूकनि में ममता मारणु, माया जे मोह खां दूरि रहणु, काम, क्रोध, लोभ, मोह ऐं अहंकार जहिड़नि वैरनि खे
विच न विझण लाइ वधि में वधि ताक़ीद थियल आहे। मसलन हिकु हंधि माया बाबति चयो अथसि, माया अचणी वञणी कहिड़ी कहिड़ी भाउ आहे, किन जी दॿी रही धूड़ में, किन जी साड़े बाह आहे, किन जी चोर हणी विया, किन लाइ हाय हाय, सफली थींदई साए, जेका ॾींदे नाव धणीअ जे। मतिलबु त स्वामी साहिब जी सिख्या वेदांती असूलनि तहत हुई। हू हिन जहान खे फ़ानी सम्झी ईंदड़ वक़्त जो ऊनो रखंदड़ हो। हिकु अंदाज़े मुताबिक़ 1749 ईस्वीअ में परलोक पधारण सां संदसि उमिरि 107 वरियनि जी लॻभॻि चई वञे। संदसि वक़्त जा हम असर कवि हज़रत सचल सहमस्त रहमतुल्लाह, फ़क़ीर कादिर बख्श बेदल, सूफ़ी दलपत ऐं गोइटे हुआ। संदसि सलूक अॼु बि सिंध ख़्वाह हिंद जे मंदरनि ऐं मंडलियुनि में वॾे चाह विचां पढ़िया ऐं ॻाया वञनि था।